वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ़ चए भर पाज़ीअ दे पेर। औलाद अली शेर कर का महाड़ मुरीद दे। मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ़ जो तू हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी कर का महाड़ मुरीद दे। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी देर खां ही मुबारक यारहीं शरीफ जो प्रोग्राम क़िबला साईं सखी सैयदी अलहाज साईं सैयद बख्शल शाह बुखारी दामत बरकातुल आलिया जे मिठन बोलन में जारी ऐं सारी आ। उन सां गॾु गॾु बिरादर अज़ीज़ हज़रत क़िबला साईं बिरादरम मौलाना मुफ्ती हाफिज मोहम्मद शाह नवाज बुग्यो साहब ज़ीद मजिद हू जिन रूह परवर खिताब फरमायो। प्यारा मुसलमान भाईरो, अजो को ही बाबरकत प्रोग्राम
खुसूसी तौर ते आशिक़े रसूल बिरादरम अदा मुश्ताक अहमद लाहिरी ऐं ॻोठ मोहम्मद रमज़ान लाहिरी जे आशिक़नि गॾिजी महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी किंदीले नूरानी हैकले यज़दानी सैयदना व मुर्शदना सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ जे सिलसिले में मल्हायो हा। दुआ की आया अल्लाह पाक जन दोस्तन ये यारी शरीफ मल्हाई आहे उन्हनि खे उन्हनि जे बच्चन के घर बार खे ॻोठ राज खे ॿिया जेके जितां जितां तव्हां पंधड़ा करे दस्तगीर जी यारी में आया हो खुदा पाक अवां सभिनी जा बेड़ा पार फरमाए। दोस्तो ज़िलहज शरीफ जे महीने जा पोयां ॾिहाड़ा महीने जे हिसाब सां ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में हज मुतालिक अर्ज़ कंदुसि उन खां पोइ जेको मौज़ू आहे सो इंशाअल्लाह अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इरशाद फरमायो वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उलमाए किराम फरमाइन था वइज़ यरफ़उ खां अॻ में हिते हिकिड़ो कलमो आहे ॻुझो आहे पोशीदो आहे लिखियल आहे उहो आहे वज़कुर जंहिंजी माना आहे मुंहिंजा महबूब याद फरमा। छा याद फरमा? इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल जॾहिं मुंहिंजे प्यारे नबी इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम मुंहिंजे घर जी अॾावत शुरू कई। मुंहिंजा महबूब जॾहिं घर ॾे तयार कयऊं ॿिन्हिनि ॼणनि मुंहिंजी बारगाह में अर्ज़ कयो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं असांजा पाक रब असां तुंहिंजो घर जोड़े तयार कयो आहे घर जी अॾावत असां मुकम्मल कई आहे पालनहार रब असांखे इन्ही जी उजरत मज़दूरी खपे मज़दूरी अता फरमा उजरत अता फरमा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह से कंहिंखे पियो यादि ॾियारे पंहिंजे हबीब खे वज़कुर मुंहिंजा महबूब अवां यादि फरमायो। हितां हिकिड़ो मसइलो ज़ाहिर थियो
असां सुन्नत जमात जे अकीदे जी ताईद कंदे असां जो अकीदो आ बज़ाहिर हसनैन करीमैन जो नानू साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मौजूद कोने, पर रूहानी तौर पर अल्लाह जो हबीब असां सां गॾु आहे। अब आशिकन जो अकीदो आ बल्कि कुरान शरीफ जो फैसलो आ। अल्लाह से फरमाए तो अन्नबियो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम, ऐ मोमिनो तवा खुश नसीब आयो, अवा के लख मुबारकूं जो अवा जो साह अवा खां परे आ, अवा जे साह खां भी मुझो मुस्तफा अवा के ओडड़ो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मालूम छो अल्लाह जो हबीब हर जाए हर हंद रूहानी तौर पर अल्लाह जी दिल ताकत सा मौजूद आ। ओ मुझा प्यारा दोस्तों, ऐ मालूम छो जने इब्राहिम अलैहि सलाम ऐ इस्माइल अलैहि सलाम अल्लाह जे घर जी अदावत पे कई, उन टाइम उन महल मुझो मदीने वारो साईं मौजूद हो। ऐ कबी जाए ते रब फरमायो, अल्लाह पाक फरमाए तो मुझा महबूब अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील, मुझा महबूब तवा न ॾिठो अस्हाबे फील, ओ अबरा बादशाह जो को लश्कर वठी आयो, असां उन लश्कर वारन खे अहिड़ो त ख्वार ख़राब कयो, उहे आया हा काबे खे ढहण जे लाइ, पर असां उन्हनि जे मुक़ाबले जे लाइ अबाबील पखी पैदा करे, नंढड़ा पखी जेके अॼु बि बैतुल्लाह शरीफ जो तवाफ कंदा आहिनि, असां उन्हनि खे पैदा करे उन्हनि नंढड़ियूं सनड़ियूं टे पथरियूं हिक चोंब में ॿ वरी पेरनि जे चंबन में खणी जई हाथीअ खे जई काफ़र खे ते हयाऊं उते जो उते ढेर थी पे वियो। मुंहिंजा महबूब तव्हां इहो वाक़ियो कोन ॾिठो? तव्हां उते मौजूद कोन आ, तव्हां भी ॾिठो पे। ओ मुझा प्यारा दोस्तों, मालूम छो अल्लाह जा महबूब हर दौर में रूहानी तौर पर मौजूद हुआ। हर नबी जे दौर में अल्लाह जो मिठो महबूब मौजूद हुयो। हिकड़ो मशहूर वाक़ियो आ जेको सीरत जे किताबन में तकरीबन आलिमन सगोरन लिखियो आ त मुझे महबूब अलैहि सलातो वसलाम जे 11वीं पीढ़ीअ में हिक मुझे महबूब जो ॾाॾो गुजरियो आ जंहिंजो नालो आ हज़रत नज़्ज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत नज़्ज़ार काबतुल्लाह शरीफ जी सफ़ाई कंदो हो, दर खोलींदो हो, तवाफ कंदो हो, देखभाल कंदो। हिकु दफ़ो सुबुह जो उथी हरम पा करे आयो। साईं जी आदत मुबारक हूंदी जॾहिं ईंदो त पहिरीं अल्लाह जे घर जो तवाफ कंदो। उस्तादुल उलमा बुलबुल मदीना हजरत क़िबला सिंह अलहाज सही मुफ्ती हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी दामत बरकात मुला, अल्लाह से साईं के शिफा अता फरमाए, खिदरी हयाती अता फरमाए। पाण ॾाढो मोहब्बत वारो शेर चयो थो, फरमान था वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह, अवां भी जेकॾहिं गरजी पो तो सुभान अल्लाह, इंशाअल्लाह गर्मी में हवा पानी लही पो। है वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह, अदा ॾिसण सां दिल थी ठरे, ॾिसण सां दिल थी ठरे, पाण ॾिनाई क़िबलो करे, पाण ॾिनाई क़िबलो करे,
चो चो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खां जी इब्तदा सोने नबी इंतहा आदम खां जी इब्तदा सोने नबी इंतहा तवाफ साथी बेड़ी तरे तवाफ साथी बेड़ी तरे पान दिनाई कबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह प्यारा मुसलमान भाईरो हजरत नज़ार दे बैतुल्लाह शरीफ जो तवाफ शुरू कयो जी जो तवाफ शुरू कयो आवाज आयो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हजरत नज़ार तवाफ रोकियो आऊं तो अकेलो आहियां बियो को बि कोन्हे ही तलबिया केर पियो पढ़े ज़ाहिर नज़र बि कोन थो अचे भीजी काबे पाक ॻाल्हायो मुंहिंजा प्यारा दोस्तो काबो क़यामत वारे ॾिहाड़े ॻाल्हाईंदो मलाइकनि सां ॻाल्हाईंदो ग़ालिबन हिकिड़ी रिवायत में अचे तो 4,500 मलाइक साईं बख्शल साहब अच्छा घणा मलाइक 4,500 मलाइक अल्लाह से मोकिलींदो मुंहिंजे काबे खे मुंहिंजे घर खे वठी अचो 4,500 मलाइक जी भी ताकत आहे साईं काबे खे काबा हल चुरंदो काबा रब तो घुरा हल अल्लाह पाक फरमाईंदो मुझे घर खां पुछो छो नथो अचे तफसीर सावी वारे लिखियो आ काबो अर्ज कंदो या रब करीम कोन ईंदुस मुझे पाड़े वारा उथार मूंसां गॾु थियनि पाड़े वारा उथंदा गॾु थींदा मलाए अब हाणे न हाणे छा उहे जेके मुंहिंजो हज करे विया आहिनि तवाफ करे विया आहिनि ज़ियारत करे विया आहिनि ईमान जे हालत में मोहम्मद रमज़ान लाहिरी जे ॻोठ में आहिनि उन्हनि खे घुरायो दौलतपुर खां साईं बख्शल शाह खे बि घुरायो बख्शल शाह से सैयद खे बि घुरायो हिंदुस्तान वारा हाजी बि घुरायो सॼे मुल्क खां उन्हनि खे घुरायो रब चवंदो इंतज़ार कयो बि वठी अचो सभु गॾु थींदा काबा हाण न उहे बि घुरायो जेके रोईंदे रोईंदे ॾोकड़ कोन हुआ पैसा कोन हुआ पर साईं बख्शल शाह वारनि जा शेर ॿुधंदा त हाजी हज वञो था चइजां नियापो अंदर रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो डोरापो हाजी हज वञो था सवे सलातूं सवे सलामा चइजां मिठे मुरसल खे मुदामा जडे जो न अजानब जडे जो न अजानब सवा तो अजियापो अंदर रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो डोरापो
हाजी हज वञो था। सुभान अल्लाह। नारे तकबीर, साल, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर। करे वठ सफर जो अड्डा सां दसायो, वटा मीर मुरसल जे इजो हुक्म आयो। वठी वाट हलाऊं, वठी वाट हलाऊं, छॾे सांगस आपो अंदर रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो अॾुरापो हाजी हज वञो पिया। काबू फरमाईंदो इहे बि घुरायो, रोईंदड़ बि घुरायो। पैसा कोन हुआ, मोहबत सची ही, न अची सघिया, पर मां बेवफाई करे अकेलो छॾे हलियो न वेंदुसि। इहे आशिक बि घुरायो। सभु जॾहिं गॾु थींदा, काबा हाण काबो अर्ज़ कंदो, रब हाणे मुंहिंजी मुराद पूरी थी, पर अञा हिकिड़ो अरीज़ो आहे, मूंखे वठी अचनि पर मदीनो घुमाईंदा अचनि। सुभान मदीनो घुमाइन, दिखा दे या इलाही वो मदीना कैसी बस्ती है, दिखा दे या इलाही वो मदीना कैसी बस्ती है, जहां दिन रात ऐ मौला में तेरी रहमत बरसती है। मुझे गोठ जो शायरा सही बच्चा मास्टर साहब, उन जो हिकिड़ो शेर अजीब फरमाए थो, वसन था नूर जा बादल, वसन था नूर जा बादल, मुझे सोहणे मदीने में खुशी में खल्क सारिया, न गणती गम मदीने में वसन था नूर जा बादल, मिसल शब नम मदीने में खुशी में खल्क सारिया, खुशी में खल्क सारिया, न गणती गम मदीने में ओ वसन था नूर जा बादल। काबतुल्लाह शरीफ ॻाल्हायो, नज़ार ॻाल्हि याद आ सही, नज़ार वारी नज़ार जी काबा, काबे फरमायो नज़ार तवाफ जारी रख, तोखे मुबारक हुजे रात तुझे पुश्त मुबारक में खुदा जो आखिरी नबी आयो आ, अल्लाह जे मिठे महबूब जो नूर आयो, तोखे मुबारक हुजन। वो नूर आयो आ, वो नूर आयो आ जंहिंजो दुनिया खे इंतजार आ, जंहिंजे लाइ आशिकन रूहानी तौर पर अर्ज कयो आया सथियाम मुझा बारो चा बंभोर में पसी पह पुनुआ जाम से मुझा नेसे ने नठरियाम गूंदर सब विसरियाम सुखल शाखों कढूं। रात तुझे पुठिया में सही सैयद बख्शल शाह बादशाह जे नाने साईं जो नूर आयो। अज जॾहिं तो तवाफ कयो आमिना जे लाल तोसां गॾु खुदा जे घर जो तवाफ कयो, ही तलबिया जो आवाज हसन मीर हुसैन जे नाने जो आ।
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मालूम छो खुदा जो महबूब हर दौर में मौजूद, हर दौर में दौर वारन सां गॾु। ॻाल्हि पूरी कयां, हज़रत नज़ार तवाफ करे मोटी घर आयो, पंहिंजे पुटनि खे फरमाई, फर्ज़ंद हा, फरमा बरदार हा, फरमायूं पंहिंजा उठ पंहिंजो धन चरण वियो आहे, उन मंझां 100 उठ थुल्ला मतारा वठी अचो। जी बाबा वठी आया, कासाई वठी अचो, हिननि खे ज़िबा कयो, देगियूं घुरायो, चांवर घुरायो, मसाला घुरायो, ओड़ो पारो सॾे अचो, सभिनी जी अॼु 2 पैरनि वारी मानी मूं वटि आ। सही बात है, 100 उठनि ला माण्हू खपनि। मोहम्मद रमज़ान लाहिरी ॻोठ में हिकिड़ो उठ, हे ॻोठ वारा मस खाईंदा, 100 उठ शहर ॻोठ सभु जता चुके, सभई आया, मानी खाई, दुआऊं ॾींदा, ग़रीब रवाना थी विया, पर अमीर वेही रहिया, वॾेरा ज़मींदार सरदार वेही रहिया। अदा ईअं मुफ्त में मानी न खाई वञूं, मतां हज़रत नज़ार जे पुट जी शादी हुजे, सुभाणी डोरा पोड़े ते लिफ़ाफ़ो त ॾेई वञूं। हा असां वटि भले थो न कमु, हार त पायो वञी। हा सब जॾहिं ख़ल्क़ बि वई हली, वॾेरा सरदार अॻियां वधा, हज़रत नज़ार खे अर्ज़ कयूं, असांजा सरदार नज़ार, अॼु तो 100 उठ कुहाए हेॾी मानी तैयार कई, वॾी ख़ल्क़ आई, पुट जी शादी आ या न्याणी जो निकाह। हज़रत नज़ार फरमायो, न अदा न पुट जी शादी आ, न न्याणी जो निकाह आ, ॿी का ख़ुशी कान्हे। ओ जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर, चो जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर, बाग बागीचा मोरिया ओ खुलिया चमन चौधर जाए जामा रसूल जेलो खुलियो बहर, चो जाए जामा रसूल जे खुलियो ओ अंब अनारियूं के वेड़ा फरियाऊं तमर वण टण वीर वसाया ओ आए तो अनवर जाए जामा रसूल जे खुलिया बाग़ बहर। न पुट जी शादी आ, न न्याणी जो निकाह, ॿी का दावत कान्हे। अॼु मुबारक ॾियो जो मुंहिंजी पुठीअ में रात नबियन जो इमाम आयो आहे, खुदा जो हबीब आयो आहे, वो महबूब आयो आहे, जो मुश्किल थे रास्ते आसान हो गए, मुश्किल थे रास्ते आसान हो गए, दुश्मन भी देख कर हैरान हो गए, दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम, तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए। नारे तकबीर, नारे रिसालह, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर, तुझो पीर मुझो पीर, दस्तगीर दस्तगीर। प्यारा मुसलमान भाइरो, मालूम छो तो हर दौर में अल्लाह जा महबूब गॾु, अॼु भी असां सां गॾु। प्यारा मुसलमान भाइरो, सिर्फ यादगार लफ्ज़ चई मौजू ते अचां। अल्लाह से फरमाए, तू मुझा महबूब
अवां इहो नज़ारो पे ॾिठो जॾहिं मुझे इब्राहिम खलीलुल्लाह हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम बिनी ॼणनि गॾिजी मुझे घर जी अदावत पे कई। पोइ जॾहिं घर ठही तैयार थियो अर्ज़ कयूं रब्बना ऐ असांजा पाक रब तकब्बल मिन्ना असांजी हीअ मज़दूरी क़बूल फरमा। असां मेहनत कई आहे क़बूल फरमा उजरत ॾे।